हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। शास्त्र पुराणनि जे पढ़ण ऐं सम्झण सां ऐं सत्संग करण सां इहो ज्ञान त थिए थो त परमात्मा सर्वव्यापी आहे। ही कर्म करणु घुरिजनि ऐं हे न करणु खपनि। इहो ज्ञान बि वॾनि पुञनि जो फल आहे। पर सचे दिलि सां के थोरा मञनि था त परमात्मा आहे। ॿाहिरां त हर को थो चवे मां ईश्वर जी हस्ती मञां थो, पर इहो मञणु ज़ुबानी आहे। वॾा वॾा पढ़ियल सियाणा अक़लमंद बि इन में तिरकी था पवनि। विज्ञान यानी अंदरियूं या ब्रह्म ज्ञान त परे रहियो, हिकु चोर या खूनी बि त मञे थो त परमात्मा आहे। पर चोरी करणु वक़्तु या खून करणु वक़्तु इहो सच मञे त परमात्मा आहे ऐं हर हंधि हाज़िर नाज़िर आहे ऐं हीउ सभु कुझु ॾिसे थो त कीअं हूंदो हू चोरी या खून करे। गुनाह करणु वक़्तु जेकॾहिं ईश्वर जे हुअण में पूरो भरोसो रखे त कदाचित हू गुनाह कीअं करे। पॉसिबल ई कोन्हे हू गुनाह करे। केतिरा माण्हू त चोरियूं ठगियूं खून करे वरी कसम बि ईश्वर या ख़ुदा जो खणनि था। चइबो त उन्हनि खे परमात्मा या ख़ुदा में सचो भरोसो ई न आहे, त हू कुझु ॾिसे थो ऐं ॼाणहार आहे। हू रुॻो ॿियनि खे धोखे ॾियण लाइ था चवनि त ईश्वर खे मञूं था। अनेक इंसान अंदर में खोट कुपट ऐं दगाबाज़ी रखी ॿाहिरां वॾा तिलिख लॻाए था हलनि। इहे ईश्वर खे सची तरह मञंदड़ त कदाचित के न लिखी सघिबा। भॻवान त असांजे मन जे ख़्याल बि ॼाणे थो ऐं केतिरो बि लिकी कर्म करियूं त बि हुन खां लिकी नथा सघूं। न फ़क़ति एतिरो, पर लोकनि में बि इहे कर्म आख़िर ज़ाहिर थी पवनि था। भले पाण को सच का ॻाल्हि केतिरी बि लिकायूं न, पाण में अहिड़ी ताक़त ई कोन्हे त पाण कंहिंखां कुझु लिकाए सघूं। आख़िर में वञी सभु कुझु ख़बर पई थो वञे पाणे। ब्रह्मांड जो वायुमंडल हिकु आहे। कंहिंजो बि चङो या बुरो कर्म लिकी नथो सघे। जीअं ख़ुशबू या बदबू जी ख़बर हवा रस्ते सभिनी खे पइजी थी वञे। जेकॾहिं गुनाह करियूं था त चइबो त उन वक़्तु ईश्वर जी हस्ती ऐं सिंध सभ में समायल हुअण में एतबार कोन था कयूं। रुॻो इहो ज्ञान पको हुजे त ईश्वर आहे त सभु कुझु ॾिसे थो, त मनुष्य जो होंद सधारो थी पवे। विज्ञान जो मतिलबु आहे आत्मा जो ज्ञान। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी सम्झाणी तव्हांखे वणे त सम्झाणी खे मां ते शेयर कयो। इहा सम्झाणी श्रीमद भागवत गीता मां वरितल हुई। चओ जय सियाराम।